खे दिलि सां आजियां था कयूं ऐं साॻे वक़्तु जेके मुंतज़मीन आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त मुंहिंजी तकरीर तमामु मुख़्तसिर हूंदी, तव्हां मानी जी तयारी कयो त माण्हू वेही सघनि ऐं ॿुधनि। ऐं आउं थोरो मुख़्तसिर सभिनीनि दोस्तनि जो थोराइतो आहियां जिन पवार साहब जे बारे में ॻाल्हायो ऐं ॼाण ॾिनी। ऐं पवार साहब जी वफ़ात खां पोइ जेको असां पवार साहब जे कम जी कंटिन्यूटी खे खयो आहे उन हवाले सां थोरो ॿुधाईंदुसि। ऐं घणनि दोस्तनि खे शायदि इहा ॼाण न हुजे, 2007 में पवार साहब जी अप्रैल 21 ते वफ़ात थी ऐं पवार साहब जी वॾी कलेक्शन लाइब्रेरी जी लतीफ़ाबाद वारे बंगले में मौजूदु हुई। एक्चुअली ओरिजिनली 54,000 किताब हुया, किताब मैगज़ीन रिसाला पम्फलेट्स मिलाए, पर उन मां अधो अधु पवार साहब जी हयाती जे दौरान डिस्ट्रॉय थी विया, छो त हिकिड़ो पोर्शन घर जो थोरो हेठि हुयो, लतीफ़ाबाद में फ्लड आयो, पाणी जो जमा थियो, उहो असांजो बेसमेंट तबाह थियो। पोइ जेके किताब असां वटि मथीं लाइब्रेरी में बचा हुआ ऐं कुझु किताब हेठीं लाइब्रेरी में, उहे असां 3 नौजवान, 3 हिते माशाल्लाह मौजूदु आहिनि हिते, इरशाद अहमद चांडियो, सजाद चांडियो ऐं आशिक़ हुसैन लगारी। इन्हनि नौजवाननि 3-3.5 साल हुते वेही महिनत कई, उहे किताब बाइंड करायूं, उन्हनि खे प्रिज़र्व कयूं, उन्हनि जी जेको बि उन्हनि खे बचाए सघिया पिए कयूं। इन द मीन टाइम हाणे इहो हुयो त हीअ किताब त हिते मौजूदु आहिनि, पर इन किताब जो फ्यूचर छा आहे? असां वेठा आहियूं अमेरिका में, सुभाणे इहे रदीअ में वेंदा या कबाड़ियुनि जे हवाले थींदा या उॾाई खाई वेंदी। पोइ मूं अप्रोच कई सिंध यूनिवर्सिटीअ खे त पवार साहब जे नाले सां उन वक़्तु इनिशियल इरादो हो त चेयर ठाहियूं। उन वक़्तु हिते वाइस चांसलर साहबु हुयो मज़हर उल हक़ सिद्दीकी साहबु, उनखे अप्रोच कयुमि त असांखे चेयर लाइ ज़मीन अलॉट कयो। साईं चयो तव्हां प्रपोज़ल ठाहे खणी अचो, सिंडिकेट में ॾियो, आर्किटेक्ट हायर कयोसीं, सिंडिकेट में उहो प्रपोज़ल असां खणी वियासीं। मुंहिंजी ख़ुशकिस्मती हुई त अदी मुंहिंजी वेठी आहे भेण अदी लाली, इन जो मुड़ुसु असांजो वेझो माइट इक़बाल पवार साहबु सिंडिकेट जो मेंबर हुयो, वाइस चांसलर साहब जी बि ख़्वाहिश हुई त इहो थिए, ऐं इक़बाल साहब जो नंढो भाउ ख़ालिद पवार साहबु सिंडिकेट जो मेंबर हो। त असांखे सिंडिकेट में ॾुखियाई न थी ज़मीन अलॉट करण में। उन्हनि असांखे खां पुछी त डिमांड केतिरी आहे, आर्किटेक्ट जो असांजो ओरिजिनल इरादो हो त लाइब्रेरी रिसर्च सेंटर ई आहे, उनखे तव्हां चेयर चओ, जंहिंमें 2-3 ऑफिसूं ऐं स्टडी एरिया ऐं ऑडिटोरियम, पर पोइ असां उन हिसाब सां 3 एकड़ ज़मीन डिमांड कई। हिननि असांखे 3-4 लोकेशन्स ॾेखारियूं जिते हींअर मोहतरमा बेनज़ीर साहिबा जो ठहियलु आहे, उहा चेयर, उहा जाइब ॾेखारियूं, ॿियूं 2-3 ॾेखारियूं, पर मूंखे हीअ जॻह, छो त रोड ते हुई, मेन रोड ते हुई, न्यूज़न्स खां हटियल हुई, त इहा असांखे मिली ज़मीन। ऐं इहो लकीली ख़ुशकिस्मती आहे त अदीअ जे हस्बैंड जॾहिं उहो सिद्दीकी साहिबु हलियो वियो, उनजो टर्म पूरो थियो, त अदा इक़बाल वॉज़ प्रो वाइस चांसलर ऑफ सिंध यूनिवर्सिटी। सो उन एग्रीमेंट साइन उन सां थियो। जॾहिं एग्रीमेंट ॾिठुमि त एग्रीमेंट में लिखियलु हुयो हीअ ज़मीन तव्हांखे 30 सालनि लाइ ॾिनी थी वञे। त मूं चयो अदा इक़बाल हीअ 30 सालनि में बिल्डिंग ठहण में लॻी वेंदा, हुनखे इस्टेब्लिश करण में, उन खां पोइ छा थींदो? पोइ तव्हां चओ अलाए आउं बि न हुजां, तव्हां बि न हुजो, पोइ छा थींदो? हिन खे कयो इंडेफिनिट। हिन में तव्हां हिकिड़ो क्लॉज हणो त एज़ लॉन्ग एज़ इट्स यूज़्ड फॉर द एजुकेशनल पर्पज़ त ठीकु आहे, न त असां जेका ठहियल बिल्डिंग हूंदी आहे सरकार खे यूनिवर्सिटी खे वापसि कंदासीं। पोइ रजिस्ट्रार बि कोऑपरेट कयो अदा इक़बाल, उहो असांजो एग्रीमेंट लकीली इट्स इनडेफिनेट लीज दैट वी गॉट ऑन दिस लैंड, थैंक्स टू अदा इक़बाल। पोइ हाणे मूं हिन जो एस्टिमेट वरितो, हाणे ठाराइणी आहे बिल्डिंग, उन ज़माने में 2010 जी ॻाल्हि आहे, त जेको ओरिजिनल, बल्कि मुंहिंजो दोस्त वेठो आहे, हीउ मददगार हो मुंहिंजो भुट्टो साहिबु, रियाज़ भुट्टो, उन वक़्तु असां एस्टिमेट वरितो त हिन जो बजट हुयो 11 करोड़।
अच्छा 11 करोड़ सची ॻाल्हि हुई त मुंहिंजी बजट लिमिट खां ॿाहिरि। मूं चयो ठीकु आहे हुनखे आहिस्ता आहिस्ता 5-6 सालनि में ठाराईंदुसि, छो त फंडिंग जेका हुई सा पवर साहब पंहिंजी हयाती में ई सेट करे वियो त बाबा ही ज़मीन जी जेका इनकम आहे सा ट्रस्ट ठाहे वियो, ट्रस्ट मां इहो सिंध जे ख़ैर लाइ इहो पैसो वेंदो। ऐं उहो इनकम एतिरी हुई पर 11 करोड़ कोन हुई जो आउं करे सघां। पोइ जेका हींअर पंहिंजो उमर सुमरे साहिबु ॻाल्हि कई, शायदि साईं वेठो हुजे, त ससी पली जो आई वरसीअ ते बाबा जी हैदराबाद में थी हिते लैंग्वेज अथॉरिटी में गॾु वेठी मूंखे चई त छा थींदो भला लाइब्रेरी जो। मुंहिंजो असीं ज़मीन असां वठी छॾी आहे, हाणे आहिस्ता आहिस्ता ठारायां पियो, जेको हाल आहे करे वेंदासीं, हिमत आहे। चई तव्हां छो ठाराईंदो, इहो त असांजो कमु आहे, पवर साहिबु सिंध जो सरमायो। पोइ अधी अनाउंस कयो ससी पली जो त हीअ बिल्डिंग जेका आहे जिते पाण अॼु वेठा आहियूं इहा कल्चर डिपार्टमेंट ठाहे ॾियो। ऐं इहा कल्चर डिपार्टमेंट जी महिरबानी हुई। पोइ अधी हली वई, पोइ शर्मिला फारूकी आई, पोइ कमु रुकिजी वियो। जीअं थींदो आहे, शर्मिला खे कहिड़ी ख़बर MS पंवर केर त सिंध छा, बीइंग ऑनेस्ट विथ यू। पर पोइ हिकिड़ो दोस्त हो मुंहिंजो सेक्रेटरी हो तॾहिं, साकिब सुमरो इन कल्चर डिपार्टमेंट जो, उन चयो त आउं 5 करोड़ जो बजट ॾियां थो, त बिल्डिंग जी शुरू थी वई कमकार। बिल्डिंग ठहण खां पोइ वरी सरकारी जीअं रेड टेपिज़म हूंदो आहे, हिते हुननि पंहिंजा माण्हू भर्ती बि करे छॾिया, हुननि जूं पघारूं बि शुरू करे ॾिनऊं। मूं चयो बाबा बिल्डिंग त ॾियो। चयो बिल्डिंग सरकारी तोखे कीअं ॾींदासीं। पोइ आउं इंतिहाई थोरो रायतो आहियां, मुंहिंजो महिरबानी दोस्त सैयद सरदार अली शाह, उन वक़्तु कल्चर मिनिस्टर हुयो, उनखे मुंहिंजो साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त ज़मीन मुंहिंजी आहे, हिते थींदी लिटिगेशन, अलॉटमेंट मुंहिंजी आहे, बिल्डिंग तव्हां ठाही आहे, तव्हां प्रॉमिस कयो त बिल्डिंग ठाहे असांजे हवाले कंदव। हाणे तव्हां हिते माण्हू ई विहारे छॾिया आहिनि, डिपार्टमेंट ठाहे छॾिया अथव, उन्हनि जूं पघारूं, उन्हनि जूं गाॾियूं, उन्हनि जा तेल पिया हलनि। चई तूं छुटे। पोइ साईं साईं कई हिमत, एॾी हुन ते बि जेका ब्यूरोक्रेटिक हर्डल्स हुयूं, पर नंढा ॾेई MOU साइन कयोसीं इनिशियली। साईं आयो, तख़्ती लॻियल आहे ॿाहिरि, इनॉग्रेशन करे बिल्डिंग असांजे हवाले की। उन ॾींहं खां बिल्डिंग असांजे हवाले आहे। हिन जी फंडिंग आउं का हिकिड़ो टको सरकार खां कोन थो वठां। मुंहिंजो 1.5 करोड़ साल में ख़र्चु थिए थो, उहो ट्रस्ट ख़र्चु करे थो। कुझु फॉर्म जी इनकम आहे, कुझु आउं पंहिंजे हड़ूं थो कयां, पर आउं ॿिए कंहिंखां टको कोन थो वठां। ऐं हिनखे ईअं ई इनशाला जेसि ताईं हिमत आहे ईअं ई हलाईंदासीं। छो त उन न करण जो नतीजो इहो निकितो आहे त असां कमु करे सघियाऊं। जे सरकारी मुदाख़लत हुजे हा त हिते असां कमु न करे सघूं। हिकिड़ो को डायरेक्टर विहारे छॾींदा, हर ॻाल्हि उन खां पुछूं आहे। ऐं हिन सॼी कार्रवाई में जीअं अदा निरंजन राजाणी साहिबु चयो त असां हिकिड़ो थींदो आहे न मैग्नेट, उहो सिंधीअ में त ग़लति आहे त चंडो चंडे खे ॻोल्हे लहे, पर मैग्नेट थींदो आहे। असां हिक ॿिए खे ॻोल्हे लधो। असां ऐं लकीली भाई खान शर साहिबु, भाई शर साहिबु, ग़ुलाम सरवर पंवर साहिबु, असां हिकिड़ी टीम एॾी ठाही आहे जेके सेल्फलेस माण्हुनि जी टीम आहे, कंहिंजो को ज़ाती मतिलबु कोन्हे। हीउ माण्हू जेको साम्हूं वेठो अथव, सलाम आहे हिन माण्हू खे। हीउ खंड, ईमानदारी ॻाल्हि, खंड ऐं पती बि घरां खणी ईंदो आहे, ऐं 6-8 महीना ॾींदो आहे। हाणे अहिड़ा दोस्त, ऐं हिन वरी पाण जहिड़ा ॿिया बि घणेई मुजाहिद पैदा करे वरिता। सो ऐं आख़िर में बाबा मानी न लॻी वई लॿाड़ हणा। त बसि आख़िर में तव्हां सभिनीनि जो थोराइतो आहियां, तव्हां टाइम ॾिनो, ऐं उन्हनि दोस्तनि जो बि थोराइतो आहे जंहिंजो नालो न वठी सघियो आहे। पर हीअ अकेले मुंहिंजी काविश कोन्हे, घणनि दोस्तनि जी काविशूं आहिनि, उन्हनि जूं मददूं आहिनि। ऐं उमेदु आहे, असां सभिनी जी ख़्वाहिश आहे त हिन इदारे खे खणी वञी उते बीहारियूं जो हिन सिंध में हर को चए त भाई हीउ इदारो आहे जेको कमु करे थो, कमु ॾेखारे थो। वरी मां ख़ासि तौर ते पंहिंजी फैमिलीअ जो थोराइतो आहियां। पहिरें सोचियुमि पिया त आउं अंग्रेज़ी में ॻाल्हाईंदुसि, ॿिन्हिनि ॿोलियुनि में, त हिननि खे सम्झ में अचे। आई होप यू गाइस अंडरस्टूड अ लिटिल बिट, बट इफ नॉट आई विल एक्सप्लेन इट टू यू लेटर। महिरबानी वरी, थैंक यू।